सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 9 मश्क 3.2 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां मश्क 3.2 कंदासीं। इहा मश्क ॿधल आहे पूरो पूरो वंडजण जे चकास जे तरीक़नि जे बारे में। मुंहिंजे ख़्याल में त उहे कार्ड जेके मूं तव्हांखे ॾिना हुआ चकास जे बारे में उहे तव्हांजे ज़हन में ताज़ा हूंदा। सो अचो त उन्हनि कार्डनि खे इस्तेमालु करे ऐं असां हिन सॼी मश्क खे हल कयूं। ऐं हा, मां तव्हांखे कुझु टिप्स ऐं ट्रिक्स यानी चालाकीअ वारा तरीक़ा जेके कम खे सवलो कनि उहे बि सम्झाईंदुसि। सो अचो त शुरू कयूं। सवाल पहिरियों, चकास करियो त छा हिननि अददनि खे हिननि अददनि सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। इहा चकास करण लाइ असां उन्हनि कार्डनि जो इस्तेमालु कंदासीं जेके असां नोट कया, यानी ही कार्ड। पहिरियों सवाल आहे त छा 2,51,061 खे 3 सां वंडे सघिजे थो। इन लाइ असां इस्तेमालु कंदासीं ही कार्ड ऐं लिखंदासीं 2 वाधू 5 वाधू 1 वाधू 0 वाधू 6 वाधू 1 इहो थींदो असां वटि 15। 15 टिनि जो ज़रबींदड़ आहे, यानी 15 ते टिनि जो खोड़ो पूरो पूरो लॻे थो, उनजे करे 2,51,061 ते बि टिनि जो खोड़ो पूरो पूरो लॻंदो। ऐं असांजो जवाबु थींदो हा। हिकिड़ो ॿियो तकिड़ो तरीक़ो इहो आहे त हिन अदद खे मां लिखी छॾियां ऐं उन खां पोइ जेके 3 जा नंढा ज़रबींदड़ आहिनि, यानी 3, 6 ऐं 9, उहे हिन मां कटींदो वञा। जीअं हिकिड़ो मूं 6 आहे ज़रबींदड़, उहो मूं ॾिसी वरितो, कटे छॾियुमि। उन खां पोइ जेकॾहिं 5 ऐं 1 मिलाईंदुसि त उहो बि 6 थींदो, उन खे कटे छॾियुमि। बाक़ी मूं वटि बचंदा 2 ऐं 1। इन खे जो जोड़ कंदुसि त हिन मां मिलंदा 3। 3 3 सां बणिजी सघे थो, उन जे करे 2,51,061 3 सां पूरो पूरो वणिजी सघिजे थो। ॿियो सवाल, 92,348 खे चइनि सां वंडे सघिजे थो या न। इन लाइ असां इस्तेमालु कंदासीं चइनि वारो कार्ड, जंहिंमें इहो आहे त आख़िरी 2 यानी एकनि ई ॾहाकनि वारा अंग या त चइनि सां वंडिजी सघिजे या 2 ॿुड़ियूं हुजनि। सो हिते इहो 2 ॿुड़ियूं कोन्हनि, उनजे करे ॾिसंदासीं त एकनि ई ॾहाकनि वारो जेको अदद ठहे थो उहो चइनि सां वंडिजी सघिजे थो या न। हिनखे चइनि सां वंडींदासीं त असांखे मिलंदो 1 चौक चौक 2 चौक 8 ऐं पाछी बचंदी ॿुड़ी। उनजो मतिलबु त हिन जो जवाबु बि थींदो हा। 92,348 खे चइनि सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। अॻियां सवाल त छा 49,230 खे 9 सां वंडे सघिजे थो। इन लाइ असां इस्तेमालु कंदासीं 9 वारो कार्ड जेको आहे हीअ। इन कार्ड मां असांखे ख़बर पवंदी त जेकॾहिं हिननि सभिनी अंगनि में जो जोड़ 9 सां वंडिजी वियो त हीअ अदद बि 9 सां वंडिजी वेंदो। सो अचो त असां जोड़ कयूं। सो जोड़ कयोसीं त 4 9 2 3 ॿुड़ीअ जो जोड़ थींदो 18। 18 खे 9 सां वंडे सघिजे थो पूरो पूरो, 2 दफ़ा खोड़ वेंदो, उनजे करे 49,230 खे 9 सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। इन जो जवाबु थींदो असां वटि हा। हिन में हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॾिसण में ईंदी ॻाल्हि त हिन कार्ड में ही बि लिखियलु आहे त जोड़नि जो जोड़, यानी असां हिनखे ईअं बि करे सघूं पिया अॻियां, बजाए 18 ते असां खोड़ो हणूं हा, असां हिनखे ईअं लिखी सघूं पिया 1 जमा 8 उहो बराबरि थींदो 9 जे। 9 9 सां पूरो वणिजी वेंदो, उनजे करे बि असांखे इहो जवाबु मिलंदो त ही सॼो अंग 9 सां वणिजी सघिजे थो। हिन सवाल खे उन तरकीब सां बि हल करे सघे पियो माण्हू जंहिंखे असां जंहिं लाइ असां 3 वारी तरकीब इस्तेमालु कई, साॻी तरकीब इस्तेमालु करे सघिजे थो, पर हिन में असां 9 9 खे अलॻि कंदा वेंदासीं।
सो हुन में असां ॾिसंदासीं त हिकिड़ो असां वटि जेको आहे उहो 9 ई आहे, उन खे असां कटे छॾियो। बाक़ी बचा असां वटि 4, 2 ऐं 3, 4 2 6 ऐं 3 9, सो हीअ थींदा 9। उनजे करे बि असांखे ख़बर पई त हीउ अंग पूरो हीउ अदद पूरो 9 सां वंडिजी सघिजे थो। अॻियां सुवाल आहे त छा 42,150 खे 8 सां वंडे सघिजे थो। हिन लाइ असां 8 वारो कार्ड इस्तेमालु कंदासीं, जंहिंमें इहो आहे त आख़िरी 3 अंग या त 3 ॿुड़ियूं हुजनि या इहे 3 8 सां पूरा पूरा वंडिजी सघजनि। असां हिननि आख़िरी 3 जी चकास कंदासीं, उहे आहिनि 150। उन्हनि खे असां 8 सां वंडे ॾिसंदासीं त वंडिजी सघजनि था या न। खोड़ो वेंदो 1 8 8, 8 8 64 ऐं पाछी बचंदी 6। उन जो मतिलबु त असां 42,150 खे 8 सां पूरो पूरो नथा वंडे सघूं। हिन में तव्हां ॾिठो त मूंखे हिन वंड करण में थोरी देरि लॻी। उन लाइ अचो त असां हिकिड़ो सवलो तरीक़ो ॾिसूं। सभिनी खां पहिरीं त इहो ॾिसंदासीं त ही ॿधी अंग आहे या न, जेको 3 सॼे हथ वारनि अंगनि मां जेको अदद ठहियो हो। आख़िर में ॿुड़ी आहे, करे इहो ॿधी आहे। उन खां पोइ हिन ॿधी जेको अदद ठहियो हो, इन खे असां अधु कंदा वेंदासीं। 3 दफ़ा अधु करण खां पोइ बि जेकॾहिं ॿधी अदद बचे त 8 सां खोड़ो लॻंदो, पर जेकॾहिं 3 दफ़ा अधु करण खां पोइ यानी 2 सां वंडण खां पोइ या उन खां अॻु में को 21 अंग अची वञे त 8 जो खोड़ो कोन लॻंदो। हिन खे असां हाणे वंडींदासीं 2 सां। असांखे मिलंदो 75। हाणे असां ॾिठो त 75 में जेको 5 आहे उहो 21, उनजे करे 75 21, उनजे करे असां चई सघूं था सवलाई सां त 42,150 ते 8 जो खोड़ो पूरो पूरो कोन लॻंदो। उनजो जवाबु थींदो असां वटि न। अॻियो सुवाल आहे त छा 1000 खे 2 सां वंडे सघिजे थो। हिन में असां पहिरियों ई क़ाइदो इस्तेमालु कंदासीं, जंहिंमें आहे त साॼे पासे वारो जेको अंग आहे उहो ॿधी हुअणु खपे। हिन में असां वटि साॼे पासे ॿुड़ी आहे, यानी असां वटि साॼे पासे वारो जेको अंग आहे उहो आहे ॿुड़ी, ऐं ॿुड़ी जेको आहे असांजो ॿधी आहे। उन जे करे जवाबु असांजो थींदो हा। अॻियो सुवाल 2,41,566 खे 3 सां वंडे सघिजे थो या न। सो हिन में असां उहो तरीक़ो इस्तेमालु कंदासीं जेको असांखे जल्दी पियो करे, यानी असां कटींदा वेंदासीं जेके 3 जा ज़रबींदड़ हूंदा उन्हनि खे। हिते मूं अंग लिखी छॾियो। हाणे पहिरियों आहे 6, इहो ज़रबींदड़ आहे 3 जो। ॿियो 6, इहो बि ज़रबींदड़ आहे 3 जो। हीअ जेकॾहिं मां 2 मिलायां त 5 ऐं 1 6, इहो बि ज़रबींदड़ आहे 3 जो। 4 ऐं 2 मिलायां त उहो बि ज़रबींदड़ आहे 6 थींदो, उहो बि 3 जो ज़रबींदड़ आहे। उन जे करे मां चई सघां थो त 2,41,566 खे 3 सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। जवाबु थींदो हा। 24,268 खे 2 सां वंडे सघिजे थो या न। हिन में असां वटि साॼे हथ वारो जेको एकनि वारो अंग आहे उहो आहे 8, जेको असांजो ॿधी अंग आहे। उनजे करे जवाबु थींदो हा। 2,41,361 खे 4 सां पूरो वंडे सघिजे थो या न। हिन में तव्हांखे यादि हूंदो त मां ॿुधायो हो त ही कार्ड इस्तेमालु करण खां पहिरीं असांखे इहो ॾिसणो आहे त साॼे हथ ते यानी एकनि वारी जाइ ते जेको अंग आहे उहो 21 आहे या ॿधी आहे। जेकॾहिं 21 आहे त चैन जो खोड़ो कोन लॻंदो। सो हिन में इहो अंग आहे 1, जेको असां वटि 21 अंग आहे। उन जे करे असां चवंदासीं त हिन ते खोड़ो कोन लॻंदो चैन जो।
सो अहिड़ीअ तरह असां ही कार्ड इस्तेमाल करे ऐं ॿियूं कुझु ट्रिक्स इस्तेमाल करे असां जेको आहे हुन सवालनि खे हल करे वरितो। हिन में बि असांखे ॾिसणो आहे त हिननि अददनि खे हिननि अददनि सां पूरो पूरो वंडे सघिजे थो या न। उन लाइ बि असां पंहिंजा साॻा कार्ड इस्तेमालु कंदासीं जेके हिते अची विया। हाणे अचो त असां शुरू कयूं हुनखे पहिरें खे अठनि वारे खे। असांखे ख़बर आहे त अठनि सां वंडजण लाइ या त पहिरियां टे अंग ॿुड़ियूं हुजनि या जेको अदद उन्हनि पहिरियनि टिनि अंगनि मां ठहे उहो अठनि सां वंडिजी सघे। सो हिते असां ॾिसूं था त पहिरियां टे जेके आहिनि अंग उहे ॿुड़ियूं कोन्हनि, उनजे करे असां ॾिसंदासीं त असां 864 खे अठनि सां वंडे सघूं था या न। 864 खे असां वंडण लाइ मूं तव्हांखे ॿुधायो हो त हिकिड़ो ॿियो आसान तरीक़ो आहे वंडण खां अलावा असां हिननि खे ॿिनि सां वंडियूं, पर पहिरीं असां अठनि सां वंडे सघंदासीं। एक अठा अठा, छहनि ते कोन लॻंदी खोड़ो, उनजे करे ॾंड जी ॿुड़ी ऐं अठ अठा 64 पूरो लॻी वियो। असां वटि पाछी बचंदी ॿुड़ी। सो अहिड़ी तरह असांखे ख़बर पई त 1,23,864 खे अठनि सां पूरो पूरो वंडे सघिजे थो ऐं असांजो जवाबु आहे हा। सो असां 864 खे ॿ दफ़ा ॿिनि सां वंडींदासीं। पहिरियों दफ़ो वंडियोसीं त असां वटि आयो 432, 432 खे ॿिनि सां वंडियोसीं त जवाबु आयो 216। 216 में एकनि जी जाइ ते ॿधी अंग आहे, उनजे करे 216 ॿधी अंग आहे, उनजे करे हीउ सॼो अदद 1,23,864 अठनि सां वंडिजी सघिजे थो। ॿिए अदद 41,58,720 खे 9 सां वंडण जी चकास करण लाइ असां अदद खे 41,58,720 खे हिते लिखियो आहे। हाणे इन में असां 9 वारा या 9 जा ज़रबींदड़ अलॻि कंदा वेंदासीं। ॿुड़ी त असां कटे छॾी, 7 ऐं 2 9 इनखे कटे छॾियोसीं, 8 ऐं 1 9 इहो कटे छॾियोसीं, 4 ऐं 5 इहे ज़रबींदड़ आहिनि, उनखे बि कटे छॾियोसीं। असां वटि कुझु बि कोन बचियो, सभु कटिजी विया। उनजो मतिलबु त हिनखे असां 9 सां वंडे सघूं था ऐं असांजो जवाबु आहे हा। 2,10,006 खे ॿियनि सां वंडे सघिजे थो या न। असां एकनि जी जाइ ते ॾिसंदासीं त 6 जेको ॿधी अंग आहे, उनजे करे ॿधी अंग ॿिनि सां वंडिजी वेंदो, उनजे करे असांजो जवाबु आहे हा। 12,34,560 खे टिनि सां पूरो पूरो वंडे सघिजे थो या न। हिन लाइ असां इहो अदद वरी लिखी छॾियो आहे। असां टिनि वारा ग्रुप कटींदा वेंदासीं। ही 3 कटे छॾियोसीं, 6 कटे छॾियोसीं छो त 3 जो ज़रबींदड़ आहे, 1 ऐं 2 3 कटे छॾियोसीं, इहो बि 3 जो ज़रबींदड़ आहे, 4 ऐं 5 9 इहो बि 3 जो ज़रबींदड़ आहे, कटे छॾियोसीं। बाक़ी बचियो 2, उनजे करे असां हिनखे चई सघूं था त 12,34,562 टिनि जो ज़रबींदड़ कोन्हे, यानी हिनखे 3 जो खोड़ो कोन लॻंदो। हेठियनि मां कहिड़ा अदद 6 सां पूरो वंडिजी सघनि था। इन लाइ असां 6 वारो क़ाइदो इस्तेमालु कंदासीं, जेको चए थो त 2 सां ऐं 3 सां हिक ई वक़्तु वंडिजणु ज़रूरी आहे। 2 जो क़ाइदो आहे त साॼे हथ ते एकनि वारी जाइ ते ॿधी अंग हुअणु खपे, ऐं 3 वारो क़ाइदो आहे त सभिनी अंगनि जो जोड़ 3 सां वंडिजणु खपे। सो अचो त असां ॾिसूं वारे वारे सां हर कंहिं अदद खे। 2,456 साॼे हथ ते 6 जेको ॿधी आहे, उनजे करे 2 सां वंडिजी वेंदो। 3 सां वंडिजण लाइ अचो त असां चकास कयूं। हिननि सभिनी अंगनि जो जोड़ 2 4 5 6 जो जोड़ जेको थिए थो उहो थिए थो 17। 17 3 जो ज़रबींदड़ कोन्हे, उनजे करे
2456 खे 6 सां पूरो नथो वंडे सघिजे, छो त हिनखे 2 सां त वंडे सघिजे थो पर 3 सां नथो वंडे सघिजे। हिनखे 3 जी चकास लाइ ॿियो दफ़ो ॿिए तरीक़े सां करे सघिजे थो, जिन में असां 3 जा ज़रबींदड़ कटींदा वेंदा आहियूं। 6 3 जो ज़रबींदड़ आहे उहो कटिजी वियो, 4 ऐं 5 9 3 जो ज़रबींदड़ आहे उहो कटिजी वियो, बाक़ी बचा 2 जेको 3 जो ज़रबींदड़ कोन्हे, उनजे करे असांजो ही जवाब सही आहे। 71,21,700 हिन में साॼे हथ ते एकनि वारी जाइ ते ॿुड़ी आहे, जेको ॿधी अंग आहे, उनजे करे ही 2 सां वंडिजी वञे थो। 3 सां वंडजण जी चकास असां कयूं था ग्रुपिंग जे मार्फत। 2 ऐं 1 3 हिनखे कटे छॾियोसीं। उन खां पोइ असांजो बचियो 7 1 ऐं 7 7 ऐं 7 14 ऐं 1 15, इन मां असांजा बचा 15 15 असांजो 3 जो ज़रबींदड़ आहे, उन जे करे हिन ते 3 जो खोड़ो बि लॻे थो ऐं 2 जो खोड़ो बि लॻे थो ऐं असांजो जवाब थींदो हा। 19,206 में एकनि जी जाइ ते ॿधी अंग आहे, उनजे करे हिन ते 2 जो खोड़ो लॻी वेंदो, हिन कंडीशन जे करे, हिन शर्त जे करे। 3 सां चेक कयूंसि था, ग्रुप ठाहे 6 असांजो कटिजी वियो, छो त ज़रबींदड़ आहे 3 जो, 9 3 जो ज़रबींदड़ आहे उहो कटिजी वियो, 2 ऐं 1 3 इहे बि कटिजी विया, 3 जो ज़रबींदड़ आहे, ॿुड़ी त हूअं ई कटिजी वेंदी आहे, इन जे करे हिन ते 3 जो बि खोड़ो लॻी वञे थो ऐं असांजो जवाब थींदो त 19,206 ते 6 जो खोड़ो लॻी वञे थो। हेठियुनि मां कहिड़ा अदद 5 सां पूरा पूरा वंडिजी सघनि था? 5 जो क़ाइदो असांखे ख़बर आहे, तमामु सवलो आहे, त या साॼे हथ ते ॿुड़ी हुजे या 5 हुजे। हुननि में असां वटि साॼे हथ ते आहिनि 7 ॿुड़ी ऐं 5, उन जे करे असां चई सघूं था त 24,567 5 सां कोन वंडिजंदो, पर 2,30,590 वंडिजी वेंदो ऐं 1,11,165 5 सां पूरो पूरो वंडिजी वेंदो। लॻे थो त हाणे तव्हां थोरो थकिजी पिया हूंदव, सो अचो त हाणे खणी थोरी साही पटियूं ऐं बाक़ी जेके आहिनि मश्क 3.2 जा सुवाल बचा, उन्हनि खे खणी 10 सबक में कंदासीं। तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।